नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सेठारजा में ख़बर ॾींदा हलूं त ख़ोराक खाते में वॾे पैमाने ते करप्शन जा इंकशाफ। DFC ऑफिस में अमलदार सरेआम अटे चक्कियुनि जे मालिकनि खां कणक ॾियण लाइ रिश्वत तलब करे रहिया आहिनि। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई है। काथे हो यार बिहार आने जो फोटो ताने एड़ो दो के मठा के वरी मोकले दो सावरी के मोकले अला दिया मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।